भली कार आया संजा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस वधीक 78 मरीजन खां हयातियूं खसे वरितियूं। 2580 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 5% रही। फौतुनि जो अंग 26,865 थी वियो। मुतासिरनि जो अंग 12,10,082 ताईं पहुची वियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी कोर हेडक्वार्टर्स कराची आमद। ISPR मूजिब आर्मी चीफ के सिंध जी मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल खां आगाही ॾिनी वई। कोर हेडक्वार्टर्स कराची जे ऑपरेशनल तैयारियुनि तरबियत ऐं इंतज़ामी मामलनि ते बि ब्रीफिंग। आर्मी चीफ के कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान में फ़ौजी सहकार खां बि आगाह कयो वियो। आर्मी चीफ कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान में फ़ौजी सहकार जी वाखाण कंदे चयो त खिते जी सूरत हाल खे नज़र में रखंदे हाइब्रिड ख़तरनि खे क़ौमी सोच सां गॾिजी मुंहुं ॾिनो वञे। वफ़ाक़ी सरकार पारां 10वीं ऐं 12वीं क्लास जे समूरनि शागिर्दनि खे पास करण जो फ़ैसिलो। कोरोना सूरत हाल सबबि ॿीहर इम्तिहान वठणु मुमकिन नाहे। फेल थियल शागिर्दनि खे रिआयती मार्कूं ॾेई पास कयो वेंदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि तालीम वारनि वज़ीरनि जे इजलास में अहम फ़ैसिला। ज़रियनि मूजिबि ईंदड़ साल मैट्रिक जा इम्तिहान मई ऐं जून में थींदा। ईंदड़ साल नओं सेशन अगस्त खां शुरू थींदो। सिंध हुकूमत फ़ैसिले जी मुखालफ़त कंदे चयो आहे त सूबे में कोरोना बावजूदि इम्तिहान थी चुका आहिनि। ॿीहर इम्तिहान वारो मामिलो स्टीयरिंग कमेटी में उथियारियो वेंदो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में सदर आरिफ अलवी जी ख़िताब दौरान अपोज़िशन जो घोड़। बैनर खणी ढाई साडो नारेबाज़ी। मीडिया खे आज़ादु करियो ऐं मुआशी क़त्ल बंदि कयो जा नारा। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त अपोज़िशन भले घोड़ करे पर खेनि हक़ीक़तूं मञणियूं पवंदियूं। चूंड सुधारनि खे सियासी फुटबॉल न बणायो वञे। उमेदु आहे त सियासी पार्टियूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी हिमायत कंदियूं। इमरान ख़ान जी सियासी बुर्दबारी खे ॾिसंदे दुनिया संदसि शागिर्दी इख़्तियार करे। पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ सहाफ़ी तंज़ीमुनि जो पार्लियामेंट हाउस आॾो धरणो 2 ॾींहंनि बाद ख़त्म। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, PGM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ बि एकता तौर शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PMDA कारो कानून ऐं आज़ादु सहाफ़त ते हमिलो आहे। हुकूमत गॾियल पार्लियामेंट ज़रिए कारो कानून पास कराइणु चाहे थी। ईअं थियो त अदालत वेंदासीं। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमत खे कारो कानून पास थियणु न ॾींदासीं। अहिड़ो बिल न आंदो वञे जंहिंजा नतीजा ख़राब निकिरनि। मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त मीडिया अथॉरिटी जे नाले ते कारो कानून आणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ऐं लड़कण में जवाबदार मामूली ॻाल्हि तां पोइ रेत मथां गरम तेल हारे खेसि ज़ख़्मी करे छॾियो।